अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ का नाम है आज संझा सैयद। अल्लाह से हेडलाइंस पर। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी आहिनि। कोरोना वायरस वधीक 37 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। मौतुनि जो अंग वधी 7230 ताईं पहुची वियो। एनसीओसी मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2298 केस ज़ाहिर थियण खां पोइ मरीज़नि जो अंग वधी 3,63,080 थी वियो। फॉल केसिस जो अंग वधी 30,362 थी वियो। 3,25,787 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। वफ़ात रवायत एहतियात न करण सबब कोरोना केस में वाधी आहे। अस्पतालुनि में जून महीने जहिड़ियूं हालतूं पैदा थियण जो ख़दशो आहे। वैक्सीन जो वॾो मिक़दार गर्मियुनि खां पहिरियां मुमकिन न आहे। वज़ीर आज़म इमरान खान अॼु फैसलाबाद जो दौरो कंदो। वॾो वज़ीर उस्मान बोज़दार ऐं ॿिया वज़ीर आज़म जी आजियां कंदा। वज़ीर आज़म फैसलाबाद में बिज़नेस कम्युनिटी सां बि मुलाक़ात कंदो। वज़ीर आज़म इमरान खान गिलगित बल्तिस्तान जी चूंडुनि में धांधली जा इल्ज़ाम रद्द कंदे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मुतारिफ़ कराइण जो ऐलान करे छॾियो। इमरान खान जो चवणु आहे त हू चाहिनि था त अहिड़ो चूंड अमल हुजे जंहिंखे हाराईंदड़ ऐं खटींदड़ क़बूल कनि। आज़ाद कश्मीर ऐं सेनेट जूं चूंडूं बि अचण वारियूं आहिनि। सेनेट चूंडूं शो ऑफ हैंड हुजनि ऐं उन लाइ तरमीमूं आणे रहिया आहियूं। 2013 जी चूंडुनि में धांधली जा इल्ज़ाम लॻा पर 2019 में रुॻो 102 पिटीशन दाख़िल थियूं। गिलगित बल्तिस्तान खे सूबो बणाइण वारो वाइदो पूरो कंदासीं। हाणे अहिड़ो इलेक्ट्रॉनिक जो निज़ाम मुतारिफ़ कराईंदासीं। इन हवाले सां इलेक्शन कमीशन ऐं नादरा सां ॻाल्हियूं जारी आहिनि। पीडीएम ने मिसाक पाकिस्तान के हतमी शक्ल ॾियण लाइ 5 रुकनी कमेटी जोड़े छॾी। कमेटी में एहसन इकबाल, श्री रहमान, रज़ा रब्बानी, खुरम दस्तगीर ऐं कामरान मुर्तज़ा शामिल। पीडीएम सरबराह मौलाना फज़ल रहमान जलसा शेड्यूल जारी रखण जो ऐलान कंदे चयो आहे त गिलगित बल्तिस्तान जी चूंड नतीजनि खे रद्द करे छॾियो आहे। चूंड मुहिम में रियासती मशीनरी इस्तेमाल कई वई। कोरोना वायरस जी आड़ में जलसनि ते पाबंदी लॻाइण वारे फ़ैसिले खे रद्द कयूं था। सिलेक्टेड हुकूमत खे घर भेरो करण ताईं सुख जो साह न खणंदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मरियम नवाज़ विच में फ़ोन ते राब्तो। ॿिन्ही अॻवाननि जल्द मुलाक़ात करण ते इतफ़ाक़ करे वरितो। बिलावल ऐं मरियम गिलगित बल्तिस्तान जी चूंड नतीजनि खे गॾियल तौरु रद्द कंदे चयो आहे त धांधली बावजूद पीटीआई अक्सरियत हासिल न करे सघी। साबित थी वियो त सिलेक्टेड गिलगित में धांधली कई। गिलगित जो अवाम अपोज़िशन जे बयाने सां अॼु बि गॾिबिठल आहे। वफ़ाक़ी काबीना कोरोना वायरस जे इलाज वारनि दवाउनि ते दरामद ड्यूटी ख़त्म करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। पाकिस्तान मेडिकल अथॉरिटी जे क़याम जी बि मंज़ूरी ॾिनी वई। सिलसिला वारे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ ऐं नाणे वारे सलाहकार हफ़ीज़ शेख जो चवणु आहे त मुआशी बहरान सबबि IMF वटि वञणो पियो। गुज़िरियल 4 महीननि दौरान हुकूमत 1 रुपयो बि कर्ज़ न वरितो। स्टॉक एक्सचेंज जे कारोबार में इज़ाफ़ो थी रहियो आहे। मुल्क में 42 लख टन कणिक जा ज़ख़ीरा मौजूद आहिनि। असां वटि कणिक जा ज़ख़ीरा मुकम्मल आहिनि। नऊं फसल अचण ताईं कणिक जो सरप्लस स्टॉक मौजूद हूंदो। आईराम साहब लॻ मुबैना तौरु बाहि ॾेई साड़ण खां पोइ क़तल कयल नारी निमरारनि जो संदसी भाउ कातिल निकितो। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार इफ़्तिखार रिंद ॾोह जो एतराफ़ सां गॾु करण सां गॾु इंकशाफ़ कयो आहे त भेण सां संदसि नाजाइज़ लाॻापा हुआ ऐं हू भेण खे ज़बरदस्ती ज़्यादती जो निशानो बणाईंदो हो। जवाबदार एतराफ़ कयो आहे त खेसि डपु हो त भेण संदसि ख़िलाफ़ घर भातियुनि खे शिकायत कंदी, जंहिं तां हुन खे क़तल कयो वियो।